तो असां हिकिड़ो कमु माना साम्हूं खणूं था चूंकि नाज़रीन खे असांखे अवेयरनेस बि ॾियणी आहे। हिकिड़ो पेवर ब्लॉक आहे या सीसी ब्लॉक आहे कंहिं बि घिटीअ जो कंहिं ॻोठ जो कंहिं शहर जो मंज़ूर थी अचे थो। फस्ट ऑफ ऑल उहो माना जॾहिं टेंडर थिए थो त टेंडर जे दौरान में उहो छा वापरजंदो आहे? साईं ॾिसो न, उहा जॾहिं एस्टीमेट पास थींदी आहे त उन में एग्ज़िक्यूटिव इंजीनियर जी कमीशन फिक्स हूंदी आहे। ठीकु आहे साईं, उन में साइड एन आहे, उन जी अलॻि कमीशन। थोरो महिरबानी करे ॿुधायो, पहिरियां टेंडर जॾहिं माना थींदो आहे, टेंडर ओपन थींदो आहे त उन टाइम ठेकेदार जो ईंदा आहिनि त उहे टेंडर माना जेको आहे पहिरियों त भरींदा न आहिनि, वरी जेको आहे उहो अलाए कीअं करे माना पाण तक़सीम कंदा। उन्हनि जो असल में हिकिड़ा रेट हूंदा आहिनि। फ़र्ज़ु कयो को किरोड़ जो टेंडर आहे त उन में कॉम्पिटिशन थींदो आहे। रेट जेको अकॉर्डिंग टू रूल्स रेगुलेशन आहे उहो इंजीनियर न चाहींदो आहे, एग्ज़िक्यूटिव इंजीनियर हुजे या AC चीफ जेके आहिनि उहे न चाहींदा आहिनि त अकॉर्डिंग टू रूल्स जेको कमु आहे उन तरह थिए। छा आहे त उन में उन्हनि जी कमीशन मरी सघे थी। असल जेको रियल तरीक़ेकार आहे त उन में ठेकेदार ईंदो अचे चवंदो त बाबा हे किरोड़ जो कमु आहे, मां गवर्नमेंट खे 90 लख में थो करे ॾियां। ॿियो ठेकेदार ईंदो उहो चवंदो त मां 92 लख में थो करे ॾियां। टियों ठेकेदार ईंदो उहो रेट भरींदो, मां 85 लख में थो करे ॾियां। हाणे किरोड़ वारो कमु जेको 85 लख में करे ॾींदो, 15 लख रुपया रिलीफ ॾींदो गवर्नमेंट खे, त उनजो राइट थी वेंदो आहे। पोइ उहो कमु उनखे मिलंदो। हाणे 15 लख उहो ऑलरेडी हुकूमत खे रिलीफ ॾेई चुको, त पोइ एग्ज़िक्यूटिव इंजीनियर खे चवंदो त मां तव्हांखे कमीशन न ॾींदुमि। जंहिंजे करे एग्ज़िक्यूटिव इंजीनियर्स वग़ैरह चवंदा आहिनि त इहो रूल्स जे मुताबिक़ कमु न थिए। हुननि खे 100% रेट माना किरोड़ जो कमु किरोड़ रुपियो ई पेमेंट थींदो। पोइ किरोड़ जे पेमेंट ते तक़रीबन जेको आहे न 46-47% इंक्लूड जेका आहे FBR टैक्स आहे उन समेत इहो थी थो वञे। हाणे मूंखे ॿुधायो 45 किरोड़ जे कम ते 45 लख रिश्वत हली वञे त 55 लख मां ठेकेदार कमु कराईंदो या पंहिंजी रोज़ी कंदो। अच्छा, माना 1 किरोड़ जे कम मां 45 लख माना जेको आहे कमीशन हली, कमीशन हिन महिल वरिती थी वञे। एस्टीमेट पास करण जो इंजीनियर जा अलॻि परसेंटेज। अच्छा सर, जेको आहे त हाणे सपोज़ कयो जेके न उहे अकॉर्डिंग टू रूल माना उहे जेके आहिनि टेंडर नथा भरनि, ठेकेदार नथा भराइनि उहे ई, त पोइ उहो जेको आहे जेको ठीको अलाट थियण जो कीअं छा तरीक़ो हूंदो आहे? उनजो इहो आहे त बसि पोइ मिली भगत करे इंजीनियर जेको आहे न, अगरि 30 कम आहिनि 50 ठेकेदार आहे त उनखे 20 खां हथु खणाईंदा, उन्हनि खे 2-3 रुपया हुननि ठेकेदारनि खां वठी करे हुननि खे ॾेई छॾींदा, या उन्हनि खे नेक्स्ट NIT में कम जो वाइदो कंदा त तव्हांखे असां ॿी NIT में किथे न किथे एडजस्ट कंदासीं। उन्हनि 30 खे ॾींदा कमु, उन 30 ते जेको बि NIT हूंदी आहे किरोड़नि रुपयनि में। ठीकु आहे, उन किरोड़नि रुपयनि ते इंजीनियर जी बिल कमीशन ताईं उहो ट्रेज़रीअ ताईं, इवन ट्रेज़री वारनि जो आहे परसेंटेज रखियल। इहे समूरा वठंदा आहिनि। सॼो सिस्टम हिकिड़ो करप्ट लॻो पियो आहे। त हिकिड़ो ठेकेदार जॾहिं हिकिड़ो माना NIT जे थ्रू टेंडर माना हिकिड़ो ठेकेदार खे ॾिनो वियो ठीको, त हाणे उनखां माना हिसो पती केरु केरु केतिरो वठनि था? मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त तक़रीबन 30 खां 32% जेको आहे न, एग्ज़िक्यूटिव इंजीनियर जी जेका डिवीज़न हूंदी आहे, हिकु हूंदी आहे उते डिवीज़न ऑफिस, ॿी हूंदी आहे सब डिवीज़न। ठीकु आहे, हाणे डिवीज़न वारनि जो तक़रीबन 10% बिल कमीशन हूंदी आहे, ऐं सब डिवीज़न वारनि जी 8 खां 9% जेको आहे न उन्हनि जी हूंदी आहे। ऐं साइड विज़िट कंदा त ठेकेदार जे मथां उहो बर्डन अलॻि हूंदो आहे, एस्टीमेट पास करण जो उहो अलॻि हूंदो आहे, साइड ते माण्हुनि जा मामला त अलॻि हूंदा आहिनि। सो हिकिड़ो सॼो सिस्टम करप्ट लॻो पियो आहे। इन ते ट्रेज़री वारा जॾहिं बि उनजो बिल क्लियर थी करे ट्रेज़री वेंदो, ट्रेज़री वारा चेक ॾींदा त चेक ॾियण महिल उहे अलॻि पंहिंजी कमीशन वठंदा, इहे वठंदा रहंदा आहिनि। अधु जेको अमाउंट आहे उहो करप्शन जे वर चढ़ी वञे, अधु जो कम बि थिए तॾहिं बि नज़र त अचे, उहो बि त कमु थींदो नज़र त कोन ईंदो। साईं, जॾहिं ठेकेदार एतिरियूं कुर्बानियूं ॾींदो त साइड वर्क बि उन तरह जो थींदो। हाणे तव्हांखे मां पंहिंजो ताज़ो न गाहेजन जो मिसाल ॾियां। 30 करोड़ जो टेंडर थियो आहे। ठीकु आहे, उन में 30 ॻोठ आहिनि डिस्ट्रिक्ट हाईवे शिकारपुर जो। ठीकु आहे, तव्हां हाली गाहेजन में विज़िट कयो, उते माण्हुनि एम्प्लॉई आहिनि जेके डिस्ट्रिक्ट हाईवे में ॻोठ जा एम्प्लॉई आहिनि, उन्हनि पंहिंजे घरनि में पेवर ब्लॉक लॻायो आहे, घर जे अंदरि घिटीअ में। ठीकु आहे, ऐं उन में हिननि खे जेको पेवर ब्लॉक लॻाइणो आहे उहो इनविग्रेट कंपनी जेका आहे कराची जी,
उनजो लॻाइणो आहे, उहो नथा लॻाइनि। उहो असां वटि वीडियोज़ जे सूरत में मौजूदु आहिनि। उनजे AEN एग्ज़िक्यूटिव इंजीनियर सभिनी सां ॻाल्हायो आहे, उनजे मथां डस्टिंग नथी थिए। उन में ॻोठ वारनि खे था चवनि, वॾे शर्म जी ॻाल्हि आहे, ॿुॾी मरणु घुरिजे इन्हनि एम्प्लॉइज़ खे, इन ब्यूरोक्रेसी खे, त ख़ुदारा मुल्क बग़ावत जे तरफ़ वेंदो। तव्हां ॻोठ वारनि खे चओ था त इन जे मथां वारी बि तव्हां विझराए ॾियो, हेठां वारी बि भराव तव्हां विझराए ॾियो। हे सिर्फ़ु हरामखोरी करे ऐं जेको आहे उतां बिल कलेक्ट कनि। अच्छा साईं, जेको पेवर ब्लॉक सिरनि जो लॻे थो त अक्सर बेशितर असां ॾिठो आहे त माना हेठां जेका आहे मिटी विछाए ऐं मथां सिरां रखी वेंदा आहिनि, इहो ई तरीक़ो हूंदो आहे? अकॉर्डिंग टू एस्टीमेट आहे न, कमु थींदो ई न आहे। हाणे तव्हांखे मां अर्ज़ु करियुमि त इहो जेको पेवर ब्लॉक आहे, जंहिं कंपनी जो इनखे हणाइणो आहे एस्टीमेट जे मुताबिक़, उहो नथो लॻे। ॾिसो न, तव्हां उहो एग्ज़िक्यूटिव इंजीनियर खां मालूमात वठंदव न, त उनजे हेठां पाउडर आहे, 6 इंच उन्हनि खे ॾियणो आहे, उहो 6 इंच नथा विझनि। 6 इंच माना भरा विझणो आहे, पाउडर हूंदो आहे पेवर ब्लॉक खां पहिरियां माना 6 इंच पाउडर विछाइणो आहे जी। इन में अगरि उहा साइड जी सिचुएशन ॾिसबी, अगरि किथे घिटी हेठि आहे त उन में लाज़मी आहे भराव फिलिंग थींदी। उहा भराव बि नथा कनि, उहो बि ॻोठ वारनि खे था चवनि त तव्हां विझराए ॾियो मथां। इहो ॻाइजनि में तव्हां इहो कमु हली रहियो आहे, तव्हां अची विज़िट करे ॾिसो त कहिड़े। उन खां पोइ जेके सिरां विछाए था वञनि, उन खां पोइ सिरनि जे मथां बि का शइ उन में थींदी आहे, डस्टिंग थींदी आहे, उहा नथी कई वञे, उहा खुलियल पई आहे। तव्हां चओ त मां मोबाइल में तस्वीरूं कढियूं, उहे तस्वीरूं ॾिसी सघो था, उते विज़िट कयो त उहा विज़िट करे ॾिसो, मथां काई शइ नथा विझनि। टोटल माना हिकिड़ो जेको आहे न, इहा करप्शन न तौर ते ठेकेदार खे किरोड़ जे कम ते कानूननि घणो उनखे माना बचाइणो आहे ऐं बचाए घणो थो। कानून हिन में त इहा न आहे न, ठेकेदार जो उहो नसीबु आहे चई सघिजे थो। त उन में अगरि उहो कमीशन घटाईंदा त ठेकेदार कमु क्वालिटी वारो ॾींदो, ऐं अगरि उहा करप्शन वठंदा, हुनखां करप्शन करे हुनखां पंहिंजो पैसा वठंदा, त ज़रूरु क्वालिटी ते जेको आहे न कम्प्रोमाइज़ कंदो जेको आहे न ठेकेदार बि। बाक़ी उनखे जेको 5-8% ताईं शायदि बची सघे थो, मुमकिन आहे। किरोड़े कम ते के 5-7 लख रुपया उनखे मुमकिन आहे बची सघंदा हुजनि। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी तव्हांजी। वरी नेक्स्ट टाइम तव्हां सां इंशाल्लाह ताला कंहिं नए उनवान तहत तव्हां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं असांखे इजाज़त। वॾी महिरबानी।